बेदर्दी के असांजो बूथ बधी असांखे दर भञी असांखे गेले खणी विया आहिनि बांह बधियूं अथनि बूथ ॿधा अथनि बेदर्दी असां मूंखे मारे बूथ ॿधी बांह ॿधी ढेर ते उछलियो अथनि। अच्छा ये भी ॻाल्हियूं हलनि पियूं त पुलिस जेका आहे हुन सां वंगार पई थी वहे इन लाइ तव्हां छा चवंदव? तव्हां छा चवंदव? सरकार पुलिस हुननि सां गॾु आहे पुलिस आहे पुलिस जो ई माण्हू आहे सरकार ही पुलिस खे जेको आहे मानी खाराईंदो आहे ऐं पुलिस हिननि वटि जेको आहे जेके ॾोहारी हूंदा आहिनि उहे जेको पैसा वठण ख़ातिर सरकार हू ते रहाईंदा आहिनि हिन महिनत भेलार वटि सरकार। उनजो नालो कहिड़ो जेके पुलिस वारा आया तव्हां कंहिंखे सुञाणो सही पिया भला जेकॾहिं कोई ऑफिसर आयो या कोई त उहे केरु हुया ऐं उन सां ॿिया घणा तक़रीबन माण्हू हुया? ठीक है हिननि सरकार सां कान ॿुधी आहे कोन हुननि जो पीउ खे बि हिकु आहे। जी नाज़रीन ही अवां ॾिसी रहिया आहियो त ही ज़ुल्म जा सतायल ऐं हिननि गमनि जा मारियल जंहिंजूं ॿ घर मां जवान नियाणियूं अगवा थी वञनि उनजी माउ ॿ क़ुरान शरीफ़ खणी ऐं दरपदर घुमंदी पई वञे हिन सां को बि अहिड़ो कानून या इंसाफ़ वारो इदारो इंसाफ़ न पियो करे। ही अवां खे असां लाइव ॾेखारियूं था सिटी प्रेस क्लब राणीपुर मां। अदी तव्हां बि गॾु आहियो।